बीमारी खां तमाम घणा सब मानू परेशान आहिनि त जल्दी ठीक थी वञनि ऐं हिन बीमारी खां असां सॼी दुनिया खां उन खां निजात पायूं, अहिड़ी कामना आहे। ये तो असां भी वही कामना कयूं था कि सॼे संसार जा जेके भी माण्हू आहिनि सभिनी ते महिर करे ऐं इन महामारी मां जल्दी ही सभिनी जी जान। जी हाणे असां पंहिंजा क्वेश्चन आंसर शुरू करे था छॾियूं। तव्हांजो जनम किथे थियो? मुंहिंजो जनम गांधीधाम में थियो आहे। आदिपुर गांधीधाम जेको सिंधियुनि लाइ ॾाढो फेमस शहर आहे, त मां बिल्कुलु गांधीधाम जी आहियां ऐं हिन वक़्तु मां जूनागढ़ में इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ंदी आहियां। ओह वेरी नाइस वेरी नाइस। गांधीधाम त हिकु सिंधियुनि जो हब आहे, जिते अञा ताईं बि सिंधियत जेका आहे सा ज़िंदा आहे। तव्हां तमामु घणा लकी आहियो। सनम कयो मुखाधार मुझो सनम कयो ज़माने मुसां ॾाढो ज़ुल्म कयो ज़माने मुसां ॾाढो ज़ुल्म कयो मुखाधार मुझो सनम कयो ज़माने मुसां ॾाढो ज़ुल्म कयो ज़माने मुसां ॾाढो ज़ुल्म कयो मुझो घर बार ऐं संसार ऐं सिंगार छिनो ज़ालिमन ज़ुल्म करे मूंखां मुझो प्यार छिनो मुझो घर बार ऐं संसार ऐं सिंगार छिनो ज़ालिमन ज़ुल्म करे मूंखां मुझो प्यार छिनो सिवा लुढ़कन जे मुंहिंजी झोली में कुझु कोन बचो मिलिया दर दर जाते काठो गुरू ॿियो कुझु न बचो सूरनि साम्हूं पंहिंजो संगम कयो ज़माने मुसां ॾाढो ज़ुल्म कयो ज़माने मुसां ॾाढो ज़ुल्म कयो मुखाधार मुंहिंजो सनम कयो ज़माने मुसां ॾाढो ज़ुल्म कयो। जय झूलेलाल, मां द्वीप चेतनानी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। हनी सिंह जे चार्ट बस्टर मॉस्को सुका में ॾिसण ईंदी नेहा कक्कर। 17 मई ताईं वधाइण में आयो लॉकडाउन। प्रेम चौधरी जो किरदार निभाईंदड़ सीरियल भाभी जी घर पर हैं कलाकार लॉकडाउन जे करे मांडवी घर में फथो। सालियाना रैंकिंग में टीम इंडिया 43 महीननि खां पोइ टॉप रैंकिंग खां परे। ऑस्ट्रेलिया टेस्ट ऐं T20 ॿिन्हिनि में नंबर 1 ते। 7 मई खां कच्छ में 2,50,675 APL 1 कार्ड धारकनि खे मिलंदो मुफ़्त में राशन। देश में कोरोना जा 9,951 मरीज़ ठीक, 37,336 कुल मामला ऐं 1,218 मौत।
मध्य प्रदेश में घर वेठे ही किसान करे सघनि था फसल जो विकिरो। आधार जे ज़रिए जल्दी मिलंदो पान। पंचायत स्तर ते ठहंदा कोल्ड स्टोरेज। नई टैक्स व्यवस्था में को भी डिडक्शन कोन्हे। बॉलीवुड स्टार्स पंहिंजे फैंस के एंटरटेन करण लाइ वक्त ब वक्त पोस्ट कनि था पंहिंजा वीडियोस ऐं फोटोज़। वडेरा मां तुझो रंटरू आराम करे छॾींदुसि। अरे छो मुझे हवेली जी आगुर ते छेड़ बधी मुजरो कंदे आ ढोला ढोल मची पाजे। मुंशी न जुलुम न कर रे मुंशी। अरे सदरो नाराज थी मुंशी। अरे न कर मुंशी। कसम दी मां कसम दी पी जो न कर। अजे वरी रमू जू मुखे मुचो कुरणियूं पयूं सदको वञे। अंबो तारे सेफ्टी भजी पई कम गुल्लू थियो। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। समर वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।